असांखे ख़बर आहे त हिकिड़े रेक्टेंगल यानी चौकुंडे जी जेका एरिया हूंदी आहे, जेका एराज़ी हूंदी आहे, उहा बराबरि हूंदी आहे बेस इंटू हाइट यानी ड्रैग ज़रबिया वेकर जे। ऐं हिकु पैरेललोग्राम उन जी बि साॻी एरिया हूंदी आहे जेका बराबरि हूंदी आहे बेस इंटू हाइट जे यानी ड्रैग ज़रबिया वेकर जे। ऐं असां उहा कीअं कढी हुईसीं? असां ईअं कढी हुईसीं जेको पैरेललोग्राम असां वटि आहे, इन में अंदरि जेको खॿे पासे न नंढो त्रिकुंडो आहे, असां हिन त्रिकुंडे खे खणी करे असां इन खे मिलाए छॾियो हुयोसीं पैरेललोग्राम जे ॿिए पासे ॾे। त हाणे अगरि असां साॻे ई त्रिकुंडे खे जेको हिन पासे ॾांहुं हुयो उन खे हेॾे रखूं था त तव्हां गौर कंदव त असां वटि हिकिड़ो चौरस यानी चौकुंडो ठही वियो आहे। ऐं चौकुंडे जी जेका एराज़ी हूंदी आहे उहा बराबरि हूंदी आहे बेस इंटू हाइट या लेंथ इंटू विड्थ जे। त पैरेललोग्राम जी बि साॻी ई एराज़ी थींदी जेका बेस इंटू हाइट जे बराबरि थींदी, मतिलबु ड्रैग ज़रबिया वेकर जे बराबरि थींदी। इन मां असांखे अंदाज़ो लॻी सघे थो त जेका एरिया हूंदी आहे कंहिं बि चौरस जी, उहा पैरेललोग्राम जी बि उअं ई हूंदी आहे, छाकाणि त असां इन्हनि खे साॻी एराज़ी जे तरीक़े सां कढियोसीं, छाकाणि त हिकु जहिड़ा हुया। हाणे असांखे एराज़ी कढणी आहे कंहिं बि त्रिकुंडे यानी ट्राइंगल जी। हाणे असां तस्वीर खे हिकिड़े ट्राइंगल ते था वठी हलूं ऐं हीउ ट्राइंगल तव्हां ॾिसो त हिन ट्राइंगल में बि हिकिड़ी बेस आहे ऐं उन ट्राइंगल खे हाइट बि आहे। हाणे असांखे इन ट्राइंगल जी एराज़ी कढणी आहे त इन जी एराज़ी छा थींदी? त जीअं असां हिकिड़े पैरेललोग्राम में असां हुनजी हिकिड़ी कुंड खे खणी करे ॿिए पासे कयो हुयोसीं, इन साॻे तरीक़े सां मां इन सॼे जे सॼे ट्राइंगल खे हिकु दफ़ो खणां थो ऐं अहिड़ो साॻियो ई हिकिड़ो ॿियो ट्राइंगल ठाहियां थो ऐं उन खे खणी करे मां हिते साम्हूं रखां थो। हाणे तव्हां ॾिसंदो त असां वटि ॿ ट्राइंगल थी विया जेके हिकु जहिड़ा ई आहिनि। ऐं अगरि असां इन साॻे ट्राइंगल खे गोल घुमाए करे इन पहिरें ट्राइंगल सां मिलाए करे रखूं त तव्हां ॾिसंदव ऐं गौर कंदव त असां वटि हिकिड़ी शिकिल ठही वई आहे जेका बिल्कुलु पैरेललोग्राम वांगुरु आहे। ऐं असां जेको पैरेललोग्राम इहो ठाहियो आहे, असांजो जेको बुनियादी ट्राइंगल हुयो, इन जी एराज़ी असांजे हुन बुनियादी ट्राइंगल जे ॿीणी थींदी, छाकाणि त इन में असां हिकु न पर ॿ हिकु जहिड़ा ट्राइंगल जोड़िया आहिनि। हिकिड़े खे असां सिधो रखियो हुयोसीं ऐं ॿिए खे असां फिराए करे उबतो करे इन सां जोड़ कयो हुयोसीं। मतिलबु असां वटि ॿ ट्राइंगल आहिनि हिकु जहिड़ा ऐं असां उन्हनि खे मिलाए करे ई पैरेललोग्राम ठाहियो आहे। ऐं पैरेललोग्राम जी एराज़ी असांखे ख़बर आहे त पैरेललोग्राम जेका एराज़ी आहे उहा बराबरि हूंदी आहे बेस इंटू हाइट जे। हाणे हिन में असां वटि ॿ हाइट नज़रनि थियूं पर इहे आहिनि बराबरि, छाकाणि त इहा हिकिड़ी ई हाइट आहे। त एरिया बराबरि थींदी बेस इंटू हाइट जे। पर इहा एराज़ी त हिकिड़े पैरेललोग्राम जी आहे, छाकाणि त असां पैरेललोग्राम जे सां पढ़ी आया आहियूं। त हिन में असां वटि जेको पैरेललोग्राम आहे इहो ठहियलु आहे ॿिनि ट्राइंगल सां ऐं असांखे कढणी आहे इहो जेको हिकिड़ो ट्राइंगल आहे जेके मां लिखा पायां थो इन जी। त अगरि असां हिकु जहिड़ियूं ॿ शिकिलूं जोड़ कयूं आहिनि ऐं असांखे सिर्फ़ु हिकिड़े जी कढणी आहे जेको अधु आहे ऐं सिर्फ़ु हिकिड़े ट्राइंगल जी कढणी आहे, त इन जी जेका एरिया थींदी उहो पोएं जी अधु थींदी। त मतिलबु इहा बराबरि थींदी 1/2 बेस इंटू हाइट जे। मतिलबु जेका बेस इंटू हाइट वारी पैरेललोग्राम जी एरिया हुई, हीअ एरिया उन जे अधु ते थींदी। इन करे 1/2 बेस इंटू हाइट जे बराबरि थी वेंदी असांजे बुनियादी ट्राइंगल जेको असां शुरू में खयों हुयोसीं उन जी। हाणे हिकिड़ो ॿियो ट्राइंगल खणूं था ऐं चेक था कयूं त छा एराज़ी इन जी बि इन जे ई बराबरि थींदी। हाणे हिते असां वटि हिकिड़ो ऑब्ट्यूज़ ट्राइंगल आहे। ऑब्ट्यूज़ उनखे चइबो आहे जंहिंमें हिकिड़ी डिग्री का बि 90 खां वधीक हूंदी आहे। हाणे इन में असांखे हाइट मिलियल आहे जेका साई लीक सां शो थियल आहे, त इहा इन जी हाइट आहे। छाकाणि त तव्हां ॾिसो त इहा जेका मथी कुंड आहे, अगरि उतां असां का शइ सटियऊं त उहा बिल्कुलु ज़मीन सां वञी लॻंदी ऐं इहा एतिरी इन जी हाइट यानी ऊचाई आहे। ऐं उनखां पोइ असांखे इन जी हेठि जेका आहे उहा बेस मिलियल आहे जंहिंखे असां बुनियादु चई सघूं था ऐं उहा ज़मीन ते रखियल आहे। हाणे इन जी एराज़ी छा थींदी? अचो त उहो साॻियो ई जेको मेथड असां पोएं ट्राइंगल लाइ कयोसीं वरी करे था ॾिसूं त असां इन ट्राइंगल खे कॉपी करे इन जहिड़ो हिकिड़ो ॿियो ट्राइंगल सेम हाइट सेम लेंथ वारो ठाहियूं था ऐं वरी उहो इन सां जोड़ कयूं था। त अगरि मां इन ट्राइंगल खे कॉपी कयां, सॼे जे सॼे ट्राइंगल खे मां कॉपी कयां ऐं उनखे मां पेस्ट कयां त ॾिसो त इहो कीअं थो लॻे। इहो उहो साॻियो ई तरीक़ो आहे जेको पहिरियां असां करे आया हुआसीं पोएं ट्राइंगल जी एराज़ी लाइ। हाणे वरी था कयूं। हाणे असां वटि ॿ हिकु जहिड़ा ट्राइंगल्स थी विया आहिनि ऐं इन ट्राइंगल खे मां गोल घुमायां थो, फिराए करे उन साॻे ई ट्राइंगल सां मां मिलाए करे रखांसि थो। हाणे तव्हां ॾिसो गौर कंदव त असां वटि वरी हिकिड़ो पैरेललोग्राम ठही वियो आहे जंहिंजी एराज़ी जेको असांखे मिलियल ट्राइंगल हुयो उन जे ॿीणी आहे, छाकाणि त असां इन पैरेललोग्राम खे असांजे मिलियल ट्राइंगल ऐं इन जहिड़े ॿिए ट्राइंगल खे मिलाए करे ठाहियो आहे। हाणे छाकाणि त इहे असां ॿ ट्राइंगल्स पाण में जोड़ कया हुयासीं, हिकिड़ो जोड़ न कयो हुयोसीं, त मतिलबु इन जी जेका एराज़ी थींदी उहा बराबरि थींदी। जेका विड्थ आहे उहा साॻी, हाइट आहे उहा साॻी रहंदी,
पर छाकाणि त असांखे सिर्फ़ु हिकिड़े ट्रायंगल जी एराज़ी मालूम करणी आहे जेको शुरूआती ट्रायंगल हुयो ऐं असांखे ॿिन्हिनि ट्रायंगल्स जी न मालूम करणी आहे त मतिलबु इन एराज़ी जे अधु थी वेंदी त असां 1/2 बि मल्टीप्लाई में लिखी छॾींदासीं त मतिलबु असां वटि जेका एराज़ी आहे कंहिं बि ट्रायंगल जी उहा बराबरि थींदी 1/2 बेस इंटू हाइट जे ऐं कंहिं बि पैरेललोग्राम जे मिलियल एराज़ीअ जे अधु ते थींदी। त उमेदु आहे अव्हांखे ट्रायंगल जी एरिया सम्झ में अची वई हूंदी।